अहम ख़बर वाक़े ॾियूं SSP दादू ॻोठ ते चढ़ाईअ दौरान औरतुनि ते तशद्दुद जो नोटिस वठी SHO खे मुअत्तल करे छॾियो। SHO थरड़ी जादू शहीद हुज़ूर बख़्श हंगोरो ॻोठ कादिर बिरोही ते चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद कयो हुयो। SSP दादू अब्दुल ख़ालिक पीरज़ादे वाक़े जो नोटिस वठंदे SHO खे मुअत्तल कयो आहे। वाज़े रहे त SHO हुज़ूर बख़्श हंगोरो पारां औरतुनि ते तशद्दुद करण वारी वीडियो वायरल थियण बाद खेसि मुअत्तल कयो वियो। ख़बर अवां सां शेयर कई पिया। SSP दादू ॻोठ ते चढ़ाई दौरान औरतुनि ते तशद्दुद जो नोटिस वठी SHO खे मुअत्तल करे छॾियो आहे। अवां खे आगाह कई पिया SHO थरड़ी जादू शहीद हुज़ूर बख़्श हंगोरो ॻोठ कादिर बिरोही ते चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद कयो हो। SSP दादू अब्दुल ख़ालिक पीरज़ादे वाक़े जो नोटिस वठंदे SHO खे मुअत्तल कयो। वाज़े रहे त SHO हुज़ूर बख़्श हंगोरो पारां औरतुनि ते तशद्दुद करण वारी वीडियो वायरल थियण बाद खेसि मुअत्तल कयो वियो हो। ख़बर अवां खे ॾियूं पिया। SSP दादू ॻोठ ते चढ़ाईअ दौरान औरतुनि ते तशद्दुद जो नोटिस वरितो आहे। SHO खे मुअत्तल कयो आहे। SHO थरड़ी मुहबत जादू शहीद हुज़ूर बख़्श हंगोरो ॻोठ कादिर बिरोही ते चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद कयो हो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अशफाक अहमद मलिक लाइन ते मौजूद आहे। जी अशफाक, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SHO थरड़ो जादू शहीद ॻोठ कादिर बख़्श बिरोही ते चढ़ाई करे हिकु घर में जेको औरतूं हुयूं उन्हनि ते लठुनि सां जेको तशद्दुद कयो हो, उनजो SSP दादू अब्दुल ख़ालिक पीरज़ादो सख़्ती सां नोटिस वरितो आहे। नोटिस वठंदे SHO थरड़ी जादू शहीद जेको आहे हुज़ूर बख़्श हंगोरो उनखे फौरी तौर ते मुअत्तल करे छॾियो आहे। SHO कक्कड़ खे बि इन मामले ते शोकास नोटिस ॾिनो वियो आहे। SSP दादू जो चवणु आहे त जवाबदार गिरफ़्तार करणु पुलिस जो कमु आहे, पर औरतुनि ते जेको तशद्दुद कयो थो वञे इहो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हिन चयो त इन मामले ते इंक्वायरी असां कनेक्ट कई आहे, जेकी 3 ॾींहंनि जे अंदरि रिपोर्ट ईंदी त वधीक उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे अशफाक, महिरबानी, मां तफ़सील ॾिना।